असांजे चैनल सिंधी इल्मिस्तान ते तव्हांजो भलीकार। अॼु असीं हिकु शानदार ऐं हैरत अंगेज़ सफ़र ते निकिरी रहिया आहियूं। हीउ सफ़र आहे खला जी वॾी ऐं हसीन दुनिया ॾांहुं। अॼु असीं शमसी निज़ाम बाबति ॼाणींदासीं। हीउ हिकु वॾो खलाई ख़ानदान आहे जंहिंजो मर्कज़ आहे सिज। सिज जे चौधारी 8 वॾा सयारा मुसलसल गर्दिश कंदा रहनि था। इहे सभु सयारा पंहिंजे पंहिंजे रस्ते ते घुमंदा आहिनि जंहिंखे मदार चयो वेंदो आहे। इहे सभु गॾिजी शमसी निज़ाम ठाहिनि था। सिज शमसी निज़ाम जो सभ खां वॾो ऐं ताक़तवर हिसो आहे। हीउ एतिरो वॾो आहे जो इन में लॻभॻि 13 लख धरतियूं अची सघनि थियूं। सिज अंदरि बाहि जहिड़ी तवानाई पैदा थींदी आहे जंहिंखे न्यूक्लियर तवानाई चयो वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो सिज गरम ऐं रोशन आहे। सिज खां सवाइ धरतीअ ते ज़िंदगी मुकमल न आहे। असांजो पहिरियों गिरह अतारद मरकरी। अतारद सिज जे सभ खां वेझो ऐं सभ खां नंढो गिरह आहे। ॾींहं में तमामु घणो गरम ऐं राति में तमामु थधो थी वञे थो। इन ते तक़रीबन हवा न हुजण जे बराबरि आहे। असांजो ॿियो गिरह ज़हरा वीनस। ज़हरा आसमान में शाम जो हिकु चमकंदड़ तारे वांगुरु ॾिसण में अचे थो। इन जो मौसम तमामु गरम आहे पर ॾिसण में वॾो ख़ूबसूरत लॻे थो। इन जे मथां छिरे ते तेज़ाब जहिड़ा बादल आहिनि। धरती अर्थ असांजो ख़ूबसूरत घरु। असांजो धरती गिरह सॼे शमसी निज़ाम में वाहिद गिरह आहे जंहिं ते पाणी हवा ऐं ज़िंदगी मौजूदु आहे। धरती पंहिंजे महवर ते 24 कलाकनि में फिरे थी जंहिंसां ॾींहुं ऐं राति थियनि था। धरती नीरी ऐं साए रंग जी ॾिसण में अचे थी छो त हिते समूड वण हवा सभु कुझु मौजूदु आहे। इहो असां लाइ हिकु वॾी नेमत आहे। मार्स मुरीख़ खे ॻाढ़ो सयारो चयो वञे थो छो त इहो ॻाढ़ी मिटीअ सां भरियल आहे। इहो धरतीअ खां थोरो नंढो आहे पर हैरानी जी ॻाल्हि आहे त हिते बि जबल आहिनि ऐं कॾहिं कॾहिं बर्फ़ बि मिले थी। जुपिटर मुश्तरी सभ खां वॾो गिरह। जुपिटर सोलर सिस्टम जो बादशाह आहे। हीउ एतिरो वॾो आहे जो इन में हज़ारे धरतियूं अची वञनि थियूं। जेतोणीकि जुपिटर ते ज़मीन वांगुरु ज़िंदगी नथी थी सघे पर इन जा वॾा वॾा तूफ़ान बिजलियूं ऐं गैस जा दड़ा ॾाढा दिलचस्प आहिनि। सैटर्न ज़हल पंहिंजी ख़ूबसूरत हल्कनि करे मशहूरु आहे। इहे हल्का बर्फ़ ऐं पथरनि सां ठहियल आहिनि। ज़हल तमामु हल्को गिरह आहे एतिरो हल्को जो पाणी ते तरी सघे थो। यूरेनस सिज खां तमामु परे आहे। हीउ हल्के नीरे रंग जो सयारो आहे। इहो ॿियनि सयारनि जी भेट में थोरो झुकियल आहे यानी हू ॿियनि सयारनि जी भेट में मुख़ालिफ़ रुख़ में घुमे थो। हिते तमामु सख़्तु सर्दी हूंदी आहे। नेपच्यून सभ खां परे। नेपच्यून सिज खां एतिरो परे आहे जो सिज जी रोशनी उते पहुचंदे ई ॾाढी कमज़ोर थी वञे थी। इहो थधो नीरो ऐं तेज़ हवाउनि सां भरियल आहे। आख़िर में प्लूटो दरअसल हिकु मुकमल गिरह न आहे बल्कि हिकु नंढो गिरह आहे जंहिंखे डार्क प्लैनेट चयो वेंदो आहे। बसि ॿारियो असांजो खलाई सफ़र हिते ख़तमु थियो। असांजो शमसी निज़ाम ॾाढो ख़ूबसूरत ऐं हैरान कंदड़ आहे। हर सयारो मुनफ़रिद ऐं ख़ासि आहे। हाणे इजाज़त ॾियो, वरी मिलूं था के नए सफ़र ते। दुआउनि में यादि रखिजो।